नाज़रीन, सन में ज़मीनुनि ते कब्ज़े ख़िलाफ़ SUP जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था रहीम बख्श बलोच जी रिपोर्ट में। जामशोरे ज़िले की पुलिस सियासी मुदाख़लत ऐं सन में शहदनि जी ज़मीन ते मुबैना कब्ज़ो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते मरकज़ी अॻवान रोशन अली बुढ़ो, सैयद मुनीर हैदर शाह, हाफ़िज़ बख्शल सेड़ो, दरिया खान लगारी, निसार लाकेर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में SSP जामशोरो ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणो हो त पुलिस वंगारी बणियल आहे। पुलिस में सियासी मुदाख़लत सबब अवाम खे इंसाफ नथो मिले। सन वाक़े ते पुलिस जी गैर संजीदगी सबब खूनरेज़ी थियण जो ख़दशो आहे। ॾिसो, सन में ॾोहारियुनि जेको सईद ख़ानदान ते उन्हनि जे दोस्तनि ते हमलो कयो आहे, 9 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस जे मोबाइलनि जा शीशा भॻा आहिनि, उन्हनि जे नौजवाननि जूं वर्दियूं फाड़ियूं हुयूं, उन्हनि खां हथियार खसाया विया आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए त ॾोहारियुनि जे पोयां पुलिस वञण लाइ तयारु न आहे। हेॾे सारे वाक़े खां पोइ बि पुलिस उन्हनि जे दर ते नथी वञे, उन करे ॾोहारी ताक़त वठी आहिनि। अॼु उते असां सम्झूं था त वॾी खूनरेज़ी थियण जो इम्कान आहे, छाकाणि पुलिस पंहिंजी रिट क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम वई आहे। असां आया आहियूं त बाबा ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो, उते फौरी तौर ते ऑपरेशन कयो ॾोहारियुनि जे ख़िलाफ़, ऐं जिते खूनरेज़ी थियण जो इम्कान आहे उते पुलिस पिकेट क़ाइमु कयो। जेको सन वाक़ियो थियो आहे उन में अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे पूरी गिरफ़्तार कयो वञे। असांजो इहो मुतालबो आहे जेके सन जे मथां फायरिंग थी आहे, शाहणी कबीले खे ज़ख़्मी कयो वियो आहे, उहे हॉस्पिटल में दाख़िल आहिनि, उन्हनि खे गोली लॻी वियूं आहिनि। असां इहो ई चवंदासीं त उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेका दहशतगर्दनि जे मथां FIR कटी वई आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुरअमन एहतिजाज आहे अहिड़ी बरसात में बि त सन वाक़िया जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि ऐं पुलिस में जेका सियासी मुदाख़लत आहे उहा बंदि थियणु घुरिजे। उन हवाले सां सिंध यूनाइटेड पार्टी हिते एहतिजाजनि आई आहे त सन वाक़िए जा जवाबदार जेके न सिर्फ़ु अवाम ते माण्हुनि ते उन्हनि हमलो कयो, पर पुलिस ऐं पुलिस जूं मोबाइलूं भॻियूं वयूं, उन्हनि जूं वर्दियूं फाड़ियूं वयूं, उन्हनि जे लाइ असां हिते आया आहियूं त कानून जी बालादस्ती जेको आहे उहा बहाल करायो ऐं उन्हनि जवाबदारनि ऐं ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो। एहतिजाज में SSP जामशोरो जावेद बलोच पहुची मुतासिरनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो, जॾहिं त अॻवाननि पारां चिताव ॾिनो वियो आहे त मुतालबा तस्लीम न थिया त 24 अगस्त ते DIG हैदराबाद ऑफिस अॻियां धरणो वेंदो। कैमरामैन वज़ीर अली नुआणी सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती TV न्यूज़, जामशोरो।